नई शादी कंदा ज़ाल जे लाइ राति जो खाइण पीअण जी शइ गीदे में लिकाए खणी कमरे में अंदरि वेंदा। सुबुह जो वरी थींदो त उहा सबूत सां का शइ पकड़जंदी त पोइ हुनजी ज़ाल बि ख़राबु थींदी त उहो मर्द बि ख़राबु थींदो। यकीन कयो मर्द छा में ख़राबु थींदो? हाणे मटिजी वियो आहे, हाणे ज़ाल जो ग़ुलाम थी वियो आहे। हा वरी औरत खे ताना कहिड़ा मिलंदा, हा राति जो त वॾो वॾो खाए थी, राति त तूं घणो थी कुझु खाए, हा हाणे त तूं होशियारु थी थिए, हाणे त तूं वॾो चालाक थी थिए। ख़ुदा जो कसम औरत खे बि ताना मिलंदा उन मर्द जे करे। बहरहाल हिन ॻाल्हि जो छा सबबु आहे? जेकॾहिं चाहियो था त घरनि में मोहबत बराबरि जी थिए त जेका खाइण पीअण जी शइ पंहिंजी ज़ाल जे लाइ आणियो न त उहा पंहिंजे घर जे भातियुनि जे लाइ बि आण, वेही गॾु खाओ। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो फरमान आहे, मानी जे टाइम ते अगरि घर जा भाती हिकु हंधि वेही मानी गॾु खाईंदा न, चाहे ॾींहुं हुजे चाहे राति हुजे, त उन्हनि जे घरनि में कॾहिं मसइला न थींदा। ऐं कोशिशि कयो, मां औरतुनि खे पैगाम थो ॾियां त घर में मथे ते रओ ज़रूरु रखंदी कयो। जेका बि शइ खणो बिस्मिल्लाह रहमान रहीम पढ़ंदी कयो। जंहिं औरत जे वात में बिस्मिल्लाह रहमान रहीम घणी आहे उन औरत खे कॾहिं बि विसविसा न ईंदा, उन औरत खे कॾहिं बि चिड़चिड़ाप न ईंदी, उन औरत खे कॾहिं बि के अजीब क़िस्म जा ख़्याल न ईंदा। यादि रखो हे मुंहिंजी प्यारी भेनरियूं। बहरहाल मर्द हज़रात खे पैगाम, नई शादी करण खां बाद में खेतरजी न पओ। खेतरजी पवंदे त पंहिंजे घर वारनि जी आॾो पंहिंजी इज़त किराईंदे। मुड़ुस जो कमु आहे पंहिंजे घर जा मसइला पाण हल करे। हा कंहिं ॿारनि रिश्तेदारनि अज़ीज़नि खे मौक़ो न ॾियो जेके तव्हांजे घर में वेही तव्हांजा फ़ैसिला कनि ऐं तव्हांखे हिदायतियूं कनि। मर्द जो पंहिंजे घर जा मसइला पाण हल कयो। इहे कीअं हल थींदा? प्यार जी ॿोली इस्तेमालु कर, बार बार इस्तेमालु कर। तुंहिंजो ई घर आहे, तुंहिंजा ई अज़ी, तुंहिंजा ई पंहिंजान, तुंहिंजा ई खूनन। प्यार जी ॿोली, इख़लाक़ अदब जे तरीक़े पेश अच, सुहिणे नमूने सां पेश अच। कॾहिं मसइलो थी वञे तूं मूंखे चइजांइ, दावा सां ॻाल्हि कई आहे।